मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। सॼी सिंध में पीपल्स पार्टी 15 सालनि में बिरादरियुनि जा इतिहाद ठाहिराया हुआ। बिरादरियुनि जा इतिहाद पीपल्स पार्टी इलेक्शन खटण जे लाइ, माण्हुनि खे कंट्रोल रखण जे लाइ ऐं हर आम बिरादरी हर बिरादरीअ मथां कुझु जुड़तू सरदार रईस ऐं अमीर करे रखिया विया त जीअं वक़्तु अचण ते उन्हनि खे इस्तेमालु करे सघिजे। छाकाणि त पीपल्स पार्टी आम माण्हुनि खे त को फ़ाइदो ॾेई न सघी आहे, उन करे हू पंहिंजनि मुक़ररु कयल भोतारनि ऐं बिरादरी इतिहादनि जे सरबराहनि खे इस्तेमालु कंदी रही आहे। उन्हनि खे बेनिफिट बि ॾींदी रही आहे, उन्हनि खे फ़ाइदा बि ॾींदी रही आहे ऐं इहे इतिहाद उन्हनि इलेक्शन जे लाइ ठाहिराया ऐं उहो वक़्तु अची वियो आहे। पीपल्स पार्टी उनखे इस्तेमालु करे पई ऐं हर बिरादरी जे इतिहादनि जा जेके अॻुवान आहिनि उहे बंगलनि ते मौजूदु आहिनि, यकीन दहानियूं ॾियाराए रहिया आहिनि त असां इलेक्शन खटाईंदासीं। सिंध में तक़रीबन सभु बिरादरियूं आहिनि, उन्हनि जो वॾो वोट आहे, पर सिंध में वॾे में वॾो वोट मेमण बिरादरी जो बि आहे। मेमण बिरादरी जेका कराची खां वठी कश्मीर ताईं सॼी सिंध में नंढे वॾे शहर में ॻोठनि में ॿाहिराड़नि में वॾी अक्सरियत में रहे थी। मेमण बिरादरी हिकिड़ी कारोबारी बिरादरी आहे, पुरअमन बिरादरी आहे, पढ़िया लिखिया माण्हू आहिनि ऐं उहे सियासत में बि तमामु वधि में वधि हिसो वठी रहिया आहिनि। मेमण बिरादरी जो वॾे में वॾो इजलास जेको आहे उहो शर्जील इनाम मेमण साहिबु घुरायो आहे 29 तारीख़ ते रावल हाउस टंडरो जाम। पाण टंडरे जाम मां इलेक्शन बि विढ़ंदा आहिनि। शर्जील इनाम मेमण साहिब खे आख़िर कहिड़ी ज़रूरत पई जो सॼी सिंध जी मेमण बिरादरी खे उन उते कोठ ॾिनी आहे, घुरायो आहे ऐं हिकिड़ो वॾो इजलास सॾाए थो पियो। बज़ाहिर उहो इजलास जी जेका एजेंडा आहे उहा समाजी आहे, बिरादरियुनि जा समाजी कमकार। पर छा 5 सालनि में ऐं 15 सालनि में शर्जील इनाम मेमण पंहिंजे बिरादरी लाइ को वॾो कमु कयो हुजे जेको नज़र बि ईंदो हुजे? सवाल आहे कतई कोन। शर्जील इनाम मेमण त पंहिंजे बिरादरी खे अछूत बि सम्झंदो रहियो आहे। चंद हिकिड़ा माण्हू जेके हुनजा नूरे नज़र आहिनि, कारोबारी माण्हू आहिनि, उन्हनि खे हुन अहमियत ॾिनी आहे, उन्हनि सां गॾु हुन बिज़नेस पार्टनरशिप बि कई आहे। पर आम मेमण त वॾो सफ़र कयो आहे। आम मेमण खे त अॼु ॾींहं ते को फ़ाइदो ई न पहुतो आहे। ऐं त ईअं ई शर्जील इनाम मेमण जी का कारकर्दगी सिंध में न सिंधी माण्हुनि जे लाइ रही आहे, न वरी संदसि बिरादरी लाइ का चङी चोखी रही आहे। हा, पाण छा हो ऐं हुन ते नथो ॻाल्हाए सघां, उहे संदसि दोस्त ॼाणींदा ऐं जेके शर्जील साहिब खे सुञाणींदा उहे बि ॼाणींदा त पाण हैदराबाद में कहिड़ो बिज़नेस कंदो हो, उन ते मां नथो ॻाल्हायां। ठीकु आहे, पर सिंध में मेमण बिरादरी रॻी शर्जील इनाम मेमण जे पोयां न आहे, न ई वरी शर्जील साहिबु बिरादरीअ ते का हाकिमियत जी या बिरादरी खे पंहिंजो इहो साबित करे थो बिरादरी मुंहिंजे कंट्रोल में आहे। मेमण बिरादरी जी सार संभाल लहण वारो माण्हू त मरहूम हाजी अब्दुल रज़ाक मेमण साहिबु हो, जेको हाल में GDA जे प्लेटफार्म तां इलेक्शन विढ़ियो, जंहिं खटी हुई, जंहिंखे ज़ोरी हारायो वियो हो मखदूम अमीन फ़हीम साहिब जे मुक़ाबले में बीठा पाण। ऐं हाजी अब्दुल रज़ाक जी सॼी सिंध में सॼी मेमण बिरादरीअ सां हिकिड़ी वॾी उथ वेह हुई, ॿाहुनि ॿधण जी वाट हुई, रिश्तो हुयो, सॼी बिरादरीअ खे संभालींदो हुयो ऐं वरी सॼी सिंध जे बिरादरियुनि जे मोज़िज़नि सां हुननि जा बहितरीनु तेलकात हुया। ऐं सॼी सिंध में हाजी अब्दुल रज़ाक जा समाजी कमकारूं कंहिंखां बि ॻुझा कोन्हनि के। ऐं वेंदे वेंदे पाण पंहिंजी 2-3 एकड़ ज़मीन बि ॾेई वियो ख़ैरियाती कमनि जे लाइ, वरी इस्पताल खे। सो उन करे हाजी अब्दुल रज़ाक मेमण जो हिकिड़ो पंहिंजो असरु रसूख़ आहे मरहूम जो, उहो पीपल्स पार्टी जो मुखालिफ़ हुयो। हिन वक़्तु बशीर मेमण साहिबु आहे जेको मुस्लिम लीग नून सिंध जो सदर आहे ऐं सॼी मेमण बिरादरी जो मोज़िज़ बि आहे, वॾो बि आहे। मेमण बिरादरी हिन वक़्तु जेका मूंखे ख़बर आहे ज़रियनि वटूं, उहा इहा आहे त मेमण बिरादरी जेको आहे सो पीपल्स पार्टी सां गॾु न आहे। मेमण बिरादरी बशीर मेमण साहिब सां गॾु आहे, बशीर मेमण जे पोयां हली रही आहे। उन करे शर्जील इनाम मेमण साहिब खे खपे
त इहो कारोबार बंदि करे असल में इहो जेको समाजी फंक्शन थी रहियो आहे इहो सियासी शो करे रहियो आहे। इहो सियासी शो जेको हुनखे पीपल्स पार्टी खे ॾेखारिणो आहे, पीपल्स पार्टी जी क़यादत खे ॾेखारिणो आहे ऐं सॼी सिंध में ॿुधाइणो आहे त हीउ जेको मेमणनि जो 40-50 लख वोट आहे इहो मुंहिंजे पोयां आहे। हालांकि मेमण बिरादरी, समूरी मेमण बिरादरी अक्सरियत में उहा बशीर मेमण ऐं मरहूम हाजी अब्दुल रज़ाक मेमण जे पोयरनि सां गॾु आहे, उन्हनि खे ई फॉलो करे थी पई। आउं सम्झां थो त इतिहादनि जी आड़ में इतिहादनि खे, बिरादरियुनि खे इस्तेमालु करण जो कारोबार बंदि थियणु घुरिजे। इनाम शर्जील मेमून साहब जेको आहे उहो हाईजेक करणु चाहे थो पंहिंजी बिरादरीअ खे, पर यकीनन सिंध में मेमण बिरादरी इंतिहाई गैरतमंद, पढ़ी लिखी, बाशहूर बिरादरी आहे। उहा पीपल्स पार्टी जे 15 साल लुटियल पुटियल दौर ते आउं सम्झां थो कंप्रोमाइज़ न कंदी ऐं भली शर्जील मेमून साहब पंहिंजो शौक़ु पूरो करे पंहिंजो माण्हू घुराए। ज़ाहिर आहे समाजी नाले में माण्हू घुराए थो, हुनजा दोस्त आहिनि, बिरादरी आहे, उहो वेंदा बि, पर वोट वारो मामिलो जेको आहे उहो आज़ादु आहे ऐं मेमण बिरादरी जो वोट बशीर मेमण सां गॾु आहे, हाजी अब्दुल रज़ाक मेमण सां गॾु आहे। मरहूम हाजी अब्दुल रज़ाक मेमण पंहिंजे बिरादरी जे लाइ हुन जूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि। सो इहे बिरादरियुनि जा इतिहाद थियनि पिया ऐं उन्हनि खे केश बि करायो पियो वञे। हाणे ॾिसिजे त इहो जेको 29 तारीख़ ते शर्जील इनाम मेमण साहब वॾो शो करे रहियो आहे, उन में हू कामयाबु वञे थो या फैलाव वञे थो, पर वोट वरी बि दिलि जो आहे ऐं मेमण बिरादरी बाशहूर बिरादरी आहे। उन करे आउं सम्झां थो त मेमण बिरादरी सोचे सम्झी वोट जो इस्तेमालु कंदी ऐं सिंध खे तब्दील थियण जी सख़्तु ज़रूरत आहे। उन करे मेमण बिरादरी पंहिंजो किरदारु अदा करे। मुंहिंजी इहा वीडियो तव्हांखे पसंदि अचे हिनखे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट्स कयो, पंहिंजे दोस्तनि सां वंड कयो, मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी।